वर्चुअली पासो वठो उते ख़बर पवंदी त मूसा खान जो छा थियो। जेकॾहिं थिए थी भलाई मूसा थे तो पूरो त पोइ मां वाह वाह। बाबा इहो सोचो अथई त किथे हलंदासीं? अम्मा हिन वक़्तु कंहिं ॻोठ हलूं था, उते हली करे तोखे कंहिं महफ़ूज़ जॻह ते विहारे पोइ मूसा मुतलिक़ वञी जांच कयां। बाबा जेकॾहिं मूसा बची वञे थो त पोइ त का अहिड़ी धुर जांच कंदासूं जेका मूसा खां असांखे पनाह ॾे। जे मूसा बची वियो न भाउ त पोइ असांजो बचणु ॾाढो मुश्किल। ख़ुदा कंदो त हिन वक़्त ताईं पूरो थी वियो हूंदो। इहा असांखे जल्द में जल्द जांच करणी आहे। जेकॾहिं मूसा ख़तमु थी वियो ऐं असां उते हवेली में न हूंदासीं न त इहो समूरो इल्ज़ाम असां मथां लॻी वेंदो। बाबा इल्ज़ाम त असांजे मथां लॻी चुको आहे, हाणे उनखे कीअं मुंहुं ॾींदे इहो तो मथां आहे। अमा जेकॾहिं मूसा ख़तमु थियो न त उन इल्ज़ाम खे मुंहुं ॾेई वठंदासीं, छो त हिन वक़्तु मूसा जी मिल्कियत जा वारिस असां आहियूं। असां पुलिस खे कुझु पैसा ॾेई करे केस ख़तमु कराए छॾींदा। जेकॾहिं मूसा बची वियो हुजे त पोइ असांजी ज़िंदगी आज़ार बणिजी वेंदी, आज़ार। इन करे चवां थो अमा हल त हलूं, हल त हली कंहिं ॻोठ में हलूं, उते ई ख़बर पइजी वेंदी त मूसा जो छा थियो। हल बाबा ख़ुदा कंदो त सणाई थी वेंदी। हा मां अलाह कंदो मूसा अस्पताल जे बेड ते तड़पी तड़पी दम ॾिनो हूंदो, मां हली पग ॿधी वेही रहंदुसि। दुनिया ॾिसी चवंदी भला सालू तुंहिंजा शींग मरे रब न करे, जे चरे त उफट मरे। अमा अची हलो। जेसर ॾेखारियो हुजे उहो ॾींहुं अलाए कॾहिं थींदो जो रहमत जे कातिलनि खे मां तड़पंदो ॾिसां। खैरा जो कुझु बि थी वियो उनखे विसारे छॾ, हाणे नए सिर जीअण जी कोशिशि कर। नए सिर। अरे जन्नत मुंहिंजी त ज़िंदगी उजड़ी वई आहे, हाणे छा रहियो आहे जीअण जे लाइ? बस उन्हे ॾींहं जे लाइ थी जियां पंहिंजे न्याणीअ जे कातिलनि खे मां तड़पंदो ॾिसां, उन्हनि खे पंहिंजे अंजाम ताईं ॾिसां। तमामु जल्द जी तमामु जल्द रहमत जा कातिल पंहिंजे अंजाम ते पहुचंदा ऐं तूं उन्हनि खे तड़पंदे ॾिसंदी। ज़ालिम ॾाढा ॾुखिया मरदा आहिनि, ॾाढा ॾुखिया मरदा आहिनि, पर खैरा हींअर जेको तुंहिंजी ॿी धीउ आहे न उन जो सोच, उन जो घर बर्बाद न कर। जन्नत मुंहिंजे अखियुनि जे आॾो रुगो रहमत जो चहिरो थो फिरे, रुगो रहमत जो, ॿियो कुझु बि नज़र कोन थो अचे मूंखे कुझु बि नज़र। मञा थी तोखे वॾो ॾुखु रसियो आहे, पर केरु ॾुखनि खे एॾो वक़्तु यादि रखी पंहिंजे लाइ आज़ार करे न। खैरा न, ईअं न कर, कुझु सम्झण जी कोशिशि कर। जन्नत मां ॾुखनि खे यादि कोन थी कयां मां यादि मुंहिंजी भेण, पर इहे ॾुख त मुंहिंजे दिलि जे मथां वाहिरो करे विया आहिनि, पाण वाहिरो करे विया आहिनि। इन्हनि सूरनि मां कोन जिंद छॾाए सघिबी, जन्नत कोन जिंद छॾाए सघिबी जेसीं ताईं साह ज़री आहे। इहे सूरनि जो साथ हूंदो सूरनि जो साथ। अदी असां बि तुंहिंजे ॾुखनि में बराबरि जा शरीक आहियूं। जेकर रहमत तुंहिंजे जिगर जो टुकड़ो हुई त ग़ैर असांजी बि न हुई, पर ॾुखनि खे विसारे जीअणो थो पए न अदी। खैरा ही बदनसीब ज़िंदगी जेका आहे न एॾो आसानी सां छॾण वारी न आहे। इन खां अॻु जो तूं बीमार थी खट ते किरी पवी ऐं तोखे केरु ॾिसण वारो बि न हुजे, ही ज़िंदगी तो लाइ अज़ाब बणिजी वञे। खैरा ॾिस, पंहिंजो पाण खे संभाल, पंहिंजो पाण खे कुझु त संभाल न। जन्नत खट ते पई हुजां जा पट ते, को सार लहे को न लहे, भली बुखनि ते पई हुजां उञ ते पई हुजां, किनी थिया कोड़ी थिया, पोइ बि कंहिंखे मयार कोन ॾींदसि, अहिड़ी हाल में बि पई जीअंदसि।
जेसी ताईं मां इन्हनि दुश्मननि जो अंजाम न ॾिसंदसि रब खे अर्ज़ु कंदसि त मुंहिंजो साह न कयो। ओ अदी चरी आई अदी चरी आई। अदा वाकई सही तो चई पियो। रहमत जे सूर मूंखे चरियो करे छॾियो, पर चरी आहियां खरी आहियां। अर्ज़ु मुंहिंजो अलाह खे आहे त मुंहिंजे धीउ जा कातिल मूंखे तड़पंदे ॾेखारे मां उन्हनि खे पंहिंजे अंजाम ताईं ॾिसां त पोइ को साह निकिरे त रहमत जे अॻियां सुरखरू त हुजां। रहमत जे अॻियां जीजा हाणे तव्हां हवेली हलो। न नजीब न, मां तेसी ताईं न वेंदसि हवेली जेसी ताईं मूंसां ख़ान खे होश न ईंदो। अलाह ख़ैर कयो आहे जीजा, खतरे खां ॿाहिरि आहे। जीजा हिते तव्हां वेठियो आहियो मूंखे मुनासिब कोन थो लॻे। न नजीब न, जेकॾहिं मां अकेली हवेली वियसि न त उते मूंखे सालू मारे विझंदो। जीजा हिन वक़्तु सालू जू छॾी हले वियो हूंदो ऐं हाणे हू घणो वक़्तु ज़िंदा कोन रही सघंदो। जीजा सिर्फ़ रहिस होश में अचे मूंखे उनजे हिकु इशारे जी ज़रूरत आहे। सालू खे ज़िंदा कोन छॾींदुसि। तव्हां घर हलो जीजा। न नजीब मां ईअं न वेंदसि जेसी ताईं मां मूंसां ख़ान खे होश में नथी ॾिसां। जीजा तव्हां हिते वेठा आहियो, असां लाइ मौत बराबरि आहे। जीजा ही मुंहिंजे हथनि में ॾिसो जीजा, तव्हां हली वञो। न नजीब उथ पुट, वञा थी पर मूंसां हिकिड़ो वाइदो कर। हुकुम कयो जीजा, ही जान भी तव्हांजे लाइ हाज़िर आहे। नजीब पुट मूंखे तुंहिंजी जान न पर मूंखे सालूअ जो सिर घुर्जे, सिर। वाइदो थो कयां तोसां जीजा, रहिस इजाज़त ॾे या न, पर सालूअ जो सिर मां तुंहिंजे कदमनि में हारे ॾींदुसि। जीजा कदमनि में। इहो तव्हां सां वाइदो थो कयां। हाणे तव्हां हवेली हलो। जेकॾहिं जीजा हिते वेठा हूंदव न त मां वॾे अज़ाब मां गुज़रंदुसि, वॾे अज़ाब मां। जीजा तव्हांखे हिन हाल में मां नथो ॾिसी सघां। तव्हांजे चेहरे मथां मुंहिंजी नज़र पइजी त मां गुनाहगार बणिजंदो थो वञा। जीजा गुनाहगार। हिन करे जीजा मुंहिंजो चवण वठो, तव्हां हवेली वञो। जीअं रहिस खे होश आयो त मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि। और गाॾी कर ऐं जीजा खे वठी वञ। ऐं हा, जेसिताईं मां न अचां उते ई बीठो हुजांइ। ठीकु आहे नजीब। जीजा अचो। मूसा खान वाक़ियो कीअं पेश आयो उन मुताबिक़ मूंखे कुझु ॿुधायो। डॉक्टरनि जे चवण मुताबिक़ रहिस मूसा खान खे होश अचणु घुरिजे। रहिस खे जेसिताईं होश नथो अचे ऐं पंहिंजी ज़बानी को बयानु नथो ॾे तेसिताईं मां तव्हांखे हिकु लफ़्ज़ नथो ॿुधाए सघांसि। जीअं मूसा खान खे होश अचे मूंखे इतला करे छॾियो। बेफ़िक्र थी हलिया वञो सुबेदार साहिब। जीअं रहिस खे होश आयो मां तव्हांखे फ़ोन करे इतला ॾेई छॾींदुसि।
अदौरा कुछ अफवाह ॿुधण में आई आहे। कहिड़ी? मूसा खान के लाइ ज़हर ॾिनो आहे, अस्पताल दाख़िल आहे। मूसा खान खे ज़हर? बाबा या साॻी ॻाल्हि आहे जीअं तुसां को ज़हर भले मुंहिंजे ख़्याल में तव्हां जांच करे वठो। RDSP साहब, मां दिलावर खान पियो ॻाल्हायां। हुकुम कयो दिलावर खान। ख़बर पई आहे त मूसा खान अस्पताल दाख़िल आहे। हा, मूसा खान खे ज़हर ॾिनो वियो आहे, मौत जे मुंहं मां निकिरी आयो आहे। का ख़बर पई त ज़हर केरु ॾिनो अथसि? अञा मूसा खान जो असां बयान कोन वठी सघिया आहियूं, छाकाणि जो बेहोश आहे। होश में आयो त बयान वठण खां पोइ असुल हक़ीक़त जी ख़बर पवंदी। ॿियो हुकुम? बस बस बस, महिरबानी। जीअं ई असांखे ख़बर पवंदी पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं। पोइ माशाअल्लाह। अदौरा छा था सम्झो? जॾहिं मां मूसा खान वटि वियो हुउसि त हुनजी नंढी घरवारीअ जो पीउ, छा नालो हुअसि? सालू। सालूअ जी अख ॾाढी ख़राब आहे। लॻे थो त इहो ई हिन जे गॾ हथ धोई पियो आहे। वॾा बाबा, हिकु त तुसां ग़लती कई, पोइ कण पिछे मूसा खान को तूं झली हा त ॿी शादी न करे हा। इहा तुसां ना को सलाह ॾिती कान उधर ते? बज़र किन ॾियां हाकिम खान खे इजाज़त त टंगू भञियो विहारे खट ते। अदौरा सिर्फ़ तव्हां हिकिड़ो दफ़ो मूंखे मोकिलियो, मां मौलू तव्हांखे लकुण वांगुरु सिधो करे ॾियां। वरी तव्हां आया तव्हां साम्हूं मौलू ॻाल्हाए न सघंदो। बाबा साईं, तुसां त उहो ई में ते कावड़ीअ ते वियो उधर ते। तुंहिंजे मथां कंहिंजी बि कावड़ न आहे। तोखे माराए पंहिंजो इहो वात थो, वात खे कही ॾे त कुझु कोन्हे। अदौरा मां वञा थो शहर, मूसा खान खे ॾिसियो बि अचां ऐं वधीक हाल अहवाल वरितो अचां। सुठी ॻाल्हि आहे, थी चोसि। अम्मा, तू वेह त मां जांच करे अचां। बाबा, ही कंहिंजो घर आहे? किथे इहे असांखे फासाईंदा त कोन नी? न मां, इहे भरोसे वारा माण्हू आहिनि, इन्हनि ते मुंहिंजा थोरा आहिनि, इहे मूंसां धोखो न कंदा। बाबा, जांच करे जल्दी मोटाइण जी कजां। जल्दी मोटींदुसि, बसि तूं वही दुआ घुर त मूंसां जल्दी मरे। हिते ॾाढा ज़ुल्म कया अथई, वञी रब वटि हिसाब किताब। बाबा, मूंखे नथो लॻे त को इहो मूसा मोह हूंदो। मूंखे त ॾाढो ख़ौफ़ पियो थिए, ख़ौफ़ न कर मां, ख़ौफ़ न कर। जे मूसा बची वियो न त असांजो कुझु बि नथो बिगाड़े सघे। न बाबा, जेकॾहिं मूसा बची वियो त असांजो बचणु मुहाल आहे। असां किथे बि हूंदासीं न, असांखे ॿधी खणी वेंदो। अम्मा, अञा मूसा जा हथ एतिरा डिघा न आहिनि जो सालू जी गिची ताईं पहुचनि। तूं इन मूसा खे नथो सुञाणे, इहो वॾो ज़ालिम आहे। मूंखां वधीक मूसा खे ॿियो केरु सुञाणींदो हूंदो? बाबा, मूसा खे एतिरो सुञाणे बि अथो, पोइ बि एॾी लापरवाही थो करे। न मां, न लापरवाही न आहे, तॾहिं त चवां थो तूं दुआ जा हथ खण त मां जांच करे अचां। मन सालू जा भाग भला थी पवनि त वॾे वाके चवां, भला सालू तुंहिंजा भाग। बाबा, वञी पंहिंजे भागनि जी जांच करे आ, किथे निपोड़जी न वञनि। अम्मा अल्लाह ख़ैर कंदो, मां वञां थो। चइबो त बहादुर खान खैरत अस्पताल को घर पहुची वियो। हाँ मजू, बहादुर खान घर पहुची वियो आहे, पर तमाम जल्द कब्बर भेड़ो करणो आहे। कब्बर भेड़ो उन लाइ छा सोचियो अथई खेरल? तोड़ा बहादुर खान हिन महल हालार खान जे सिर जो बयानो ॾियण में देर न कंदो। पोइ हालार खान खे ख़त्म केरु कंदो? तव्हां हालार खान खे ख़त्म कयो ऐं मां वरी
बहादुर खान के खत्म कंदुसि। अॼु ॾींहं ताईं जीअं हुननि असांखे इस्तेमाल कयो आहे, हाणे वक़्तु अची वियो आहे हाणे वक़्तु असां बि उन्हनि खे इस्तेमाल कयूं। मूंखे नथो लॻे खेरल त बहादुर खान हालार खान जे सिर जी क़ीमत असांखे ॾींदो। मजो माण्हू केॾो बि साबरीन छो न हुजे, पर जॾहिं पंहिंजी मौत साम्हूं ॾिसंदो आहे त उन जा सभु हवास कम छॾे वेंदा आहिनि। ऐं हिन वक़्तु बहादुर खान ख़ूब सम्झी वियो आहे त जेकॾहिं हालार खान ज़िंदह रहियो त पोइ बहादुर खान खे मरणो पवंदो। ऐं हिन महल बहादुर खान पाण खे मौत जे मुंहं में ॿीहर कॾहिं बि न उछलींदो, कॾहिं बि न मजू। उन करे हालार खान जे सिर जी क़ीमत दिल घुरी ॾींदो। पोइ इहो सौदो घणे में करे ईंदे खेरल? घटि में घटि 10 लख सोढा। छा एतिरो तो मथां भरोसो कंदो? मजू बहादुर खान जे करे, बहादुर खान जे करे असां पंहिंजो सिर तरीअ ते रखियो आहे, तरीअ ते। ऐं उन जे बावजूद बि बहादुर खान असां ते एतिरो भरोसो बि न कंदो। पोइ वञ खेरल वञ, बयान वठी अच त कम शुरू कयूं। मूंखे बि सुकून किथे थो अचे मजू। तूं पाण ॼाणी थो त खैरल ऐं खैर घोड़ो लॻे ई कोन। हे सभु कीअं थियो? मूंखे का बि ख़बर न आहे या ॿुधाइण नथो चाहीं? तव्हांखे ॿुधाइण में हर्जी कहिड़ो? अॼु या सुभाणे तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। पर यकीन कयो हाकिम खान, मूंखे का बि ख़बर न आहे। हे वाक़ियो कॾहिं थियो? कल रात। ऐं मूसा खान खे हिते केरु खणायो? मां खणायो मांसि। पोइ त तव्हांखे समूरी ख़बर हूंदी। हाकिम खान, मूंखे एतिरी ख़बर आहे, मां उताक ते वेठल हुयुसि ऐं रहिस आयो। मूंखे चई त जल्दी गाॾी कढ, मूंसां इतफ़ाक़ थी वियो आहे। ईअं त कोन हूंदो। जेकॾहिं ईअं थिए हा न त हेसी ताईं रहिस ज़िंदा कोन पहुचे हा। नजीब तूं मूंखां भली लिकाए, पर हिन वाक़िए जी मूंखे सॼी ख़बर आहे। हिन वाक़िए जे पोयों संदसि सहुरे सालूअ जो हथु आहे। सालूअ जो थी सघे ईअं हुजे, पर मूंखे का ख़बर न आहे। मूंखे एतिरी ख़बर आहे, रेस चयो त गाॾी कढ ऐं जेतिरो जल्दी थी सघे मूंखे अस्पताल पहुचाए। ख़ैर, इहा भलाई अथसि जो बची वियो। हाकिम खान, अलाह भलाई कई। मूसा खान जेकर होश में अचे त ॿुधाए छॾिजोसि। ऐं असां लाइ को कमु हुजे त मां हाज़िर आहियां। फ़िलहाल त को बि कमु कोन्हे। बाक़ी रेस होश में आयो त तव्हांजो ॿुधाईंदोमांसि। जेकर पैसनि जी ज़रूरत हुजे त? कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे हाकिम खान, कंहिं बि शइ जी। वरी बि जेकॾहिं कंहिं बि शइ ज़रूरत पए त मुंहिंजो नंबर तो वटि आहे, मूंखे फ़ोन करे वठिजांइ ऐं मां पहुची वेंदुसि।
हे ॿई त चप सिबी वेठियूं आहिनि, मां ॻाल्हायां त कंहिंसां ॻाल्हायां? सॼो ॾींहुं बग़ैर ॻाल्हाइण जे वक़्तु बि नथो गुज़रे। जेकॾहिं कुर्ब जो न त लुड़ हाणे माण्हू पंहिंजो अंदरि ठारे सघे थो, पर ही त माठ में आहिनि, इन्हनि जे चपनि जो तालो खोलणो पवंदो। जेकॾहिं हिननि वर्दी न ॾिनी त मुंहिंजी राति कीअं गुज़रंदी? सोनी सदको तोखे वेहण जे लाइ हीअ ई जॻह मिली छा? जे मां हिते वेठसि त तो मथां कहिड़ो बार आहे? असांजे मथां बार हुजे या न, तोखे पंहिंजे कमरे में वेहण कोन थो अचे? सोनी हिन सां ॼाणी आहे अजाई आहे, उथ त पंहिंजे कमरे में हलूं। चवे जाई थी, हीअ माई असांखे हिते वेहण कोन ॾींदी। छो छोरियूं वेहो न, एतिरी जल्दी पंहिंजी जान छॾाए भॼूं थियूं। तोसां उहा ॻाल्हाए जिजो लोह जो दिमाग़ हुजे या उहा सेलनि ते ॻाल्हाईंदी हुजे, पर तोसां ॻाल्हाईंदे असांजे त काकड़े में सूर थो पइजी वञे, पर तोते तो को फ़र्क़ु ई नथो पवे। मां त सॼो ॾींहुं ॻाल्हाईंदी आहियां, बाक़ी तव्हां नेकीअ जी गुफ़्तगू